जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त सिंध जो वजूद ख़तरे में आहे। सिंध जे वजूद खे बचाइण लाइ मुतहद थी अणखुट जिदोजहद जी ज़रूरत आहे। जंहिं जिदोजहद में क़ौम जे हर तबक़े जे माण्हू खे भरपूर हिस्सो वठणु घुरिजे। जसकम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम पारां जारी कयल पधिराई मूजिबि जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी वधीक चयो आहे त बेरा टाउन सिंध जे वजूद ख़िलाफ़ साज़िश आहे। हुन जी अॾावत सिंध जे कल्चर, तहज़ीब ऐं तमदन ख़िलाफ़ आहे, छाकाणि जो कोस्तान सिंध जो थकाफ़त ऐं कल्चर जो मर्कज़ आहे। बेरा टाउन इंतज़ामिया सिंध सरकार सां गॾु कोस्तानी ज़मीन ते बिल्डोज़ हलाए क़दीम ॻोठनि, तारीख़ी क़ब्रिस्तान, मस्जिद ऐं मंदर मसमार करे सिंध जी तारीख़ ऐं तमदन जी लताड़ पई करे, जंहिंजी सियासी जिदोजहद ज़रिए रस्ता रोक कंदासीं। हिन चयो त सिंध जे शुराती जिदोजहद ऐं सिंध जे गॾियल क़ौमी शऊर बेरा टाउन जे मलिक रियाज़ ऐं सिंध सरकार खे परेशान कयो आहे। अणखुट जिदोजहद बेरिया खे अॻिते वधण खां रोकण में कामयाब वेंदी।